This is your host Ikra Qureshi and you're watching On Air with Awaz. We have Alisha Channa with us. कराटे जो शौक़ ये किए थे ॻोठ में हूंदासीं त कज़न्स कंदा बसि उन टाइम मुंहिंजे दिलि में आयो त हाणे मूंखे अॻियां वञी इहो ई करिणो आहे। मौक़ो मिलियो मूं अॻियां नेशनल्स खेॾिया इंटरनेशनल्स खेॾिया। ईअं छो माना ॿियूं बि वधीक गेम्स आहिनि लाइक टेबल टेनिस आहे। केरु मूंखे अची फॉर एग्ज़ाम्पल छेड़े थो कुझु करे थो त उनखे मां रिटर्न में जवाबु त ॾेई सघंदा ड्री विधी वेही त कोन रहंदसि न मां। जॾहिं तव्हां अकेडमी फर्स्ट जॉइन कई फर्स्ट डे हो तव्हांजो ट्रेनिंग ते त उहो कीअं रहियो एक्सपीरियंस? क्लब स्टार्ट कयो उते वियसि मां 6 महीने जी रुगो ट्रेनिंग कई ऐं उन में मूंखे हिन नेशनल खेॾायो। क्रिकेशन में हिकु शिन कंडीशनिंग इलाही मशहूरु आहे। मां रिसेंटली हाणे स्टार्ट कई पहिरियां त असां रुगो हिट कंदा हुआसीं। असां फुटबॉल पिया खेॾूं मां स्केटिंग बि कंदी आहियां त उन में मां किरी पियसि त मुंहिंजो हुन में 2 साल लॻी विया रिकवर न पियो थिए। इंटरनेशनली खेॾण जा छा क्राइटेरिया हूंदा आहिनि? 6 महीननि में नेशनल खेॾियो मूं उन खां पोइ वरी 2 महीननि खां पोइ असां इंटरनेशनल हुओ ऑल बहरीन में हुओ। अगरि कराटे दुनिया में एग्ज़िस्ट न करे हा त अलीशा अॼु छा हुजे हा? अलीशा अॼु आर्मी में हुजे हा। आर्मी में हुजे हा या त पोइ एयरफोर्स में हुजे। फेवरेट फूड आफ्टर फाइट? मुंहिंजो सभिनि खां जेको फेवरेट आहे उहो आहे फजीता सैंडविच। मूंखे इन सां थींदो आहे त मां कॾहिं हारिया न, मां एतिरो पंहिंजो बेस्ट ॾियां त मां हारे बि जीतां।